बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 10वां पढ़ेंगे, जिसका उन्वान है सर शाहनवाज़ भुट्टो। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक ॾहूं सर शाहनवाज़ भुट्टो। सिंध जी सरज़मीन अहिड़ी त सुभागी आहे, जंहिं में हिकु तरफ़ केतिराई आलिम, आक़िल, अदीब ऐं शाइर पैदा थिया आहिनि, त ॿिए तरफ़ वरी केतिरनि ई मांझी मर्दनि ऐं क़ौमी अॻुवाणनि जनम वरितो, जिन मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदे ज़िंदगियूं गुज़ारे छॾियूं। अहिड़नि मांझी मर्दनि मां शाहनवाज़ भुट्टो बि हिकु आहे। सर शाहनवाज़ भुट्टो मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जो ॾाॾो ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो पीउ हो। संदसि जनम लाड़काणे ज़िले जे ॻोठ ॻढ़ी ख़ुदाबख़्श में 2 मार्च 1888 ईस्वीअ में थियो। हिन जे पीउ जो नालो ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान भुट्टो ऐं ॾाॾे जो नालो ख़ुदाबख़्श ख़ान भुट्टो हो। संदसि वॾा जैसलमेर खां अची हिते आबाद थिया हुआ। सर शाहनवाज़ इब्तिदाई तइलीम पंहिंजे ॻोठ मां हासिल कई, पोइ खेसि कराचीअ जे सिंध मदरसतुल इस्लाम में दाख़िल करायो वियो। हू हिकु ज़हीन ऐं महिनती शागिर्दु हो। तइलीम लाइ संदसि चाह ॾिसी खेसि सेंट पेट्रिक स्कूल में दाख़िल करायो वियो। बुनियादी तइलीम पूरी करण खां पोइ इंग्लैंड रवानो थियो। हिन उते वॾे चाह ऐं महिनत सां तइलीम हासिल कई। इन अरसे दौरान संदसि ॾाॾो ऐं पीउ हिन दुनिया मां लाॾाणो करे विया। इन करे खेसि ॾेह वञिणो पियो। हिते अची पंहिंजे माइटाणे कारोबार खे संभालियाईं। हिन रोशन ख़याल नौजवान राॼ ऐं ज़मींदारी निहायत ई सुठे नमूने संभाली। हिन हारियुनि पोरियतनि ऐं राॼ जे ग़रीबनि जी घणी मदद कई। सर शाहनवाज़ भुट्टे पंहिंजे माण्हुनि जी भलाईअ लाइ घणो ई कमु कयो। इन करे माण्हू बि साणसि ॾाढी मुहबत कंदा हुआ। सर शाहनवाज़ 1910 ईस्वीअ खां अमली सियासत में हिसो वरितो। हू सभ खां पहिरीं लाड़काणे लोकल बोर्ड जो मेंबर ऐं पोइ उन जो सदर चूंडियो वियो, जिते हिन लॻातार 10 साल कमु कयो। सर शाहनवाज़ भुट्टे जे ख़िदमतनि खे ॾिसी अंग्रेज़ सरकार खेसि मुंबई परॻणे जो वज़ीर मुक़ररु कयो। उहो उहिदो वटसि 12 साल रहियो। पोइ जूनागढ़ रियासत जे दीवान तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई। हू मुंबईअ जे पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर बि रहियो। अहिड़ीअ रीति हुकूमत पारां एज़ाज़ी फ़र्स्ट क्लास मजिस्ट्रेट जा अख़्तियार ॾेई खेसि जज जो उहिदो बि ॾिनो वियो। सिंध खे मुंबई सूबे खां धार कराइण लाइ सर शाहनवाज़ भुट्टे जूं कोशिशूं विसारण जहिड़ियूं न आहिनि। हिन खे
सिंध जी नुमाइंदे तौरु 1930 ईस्वीअ में लंडन गोल मेज़ कॉन्फ्रेंस में मोकिलियो वियो। इन कॉन्फ्रेंस में हिन जी सिंध जे हक़नि लाइ कयल पुरजोश तक़रीर हिम्मत भरियो कारनामो आहे। उन घुर जे नतीजे में 1 अप्रैल 1936 ईस्वीअ ते सिंध खे मुंबईअ खां धार कयो वियो। 1934 ईस्वीअ में हिन सिंध पीपुल्स पार्टी नाले हिक सियासी जमायत ठाही। ग़रीब ऐं पोरियतनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो। सरशाह नवाज़ भुट्टे जी महिनत ऐं ग़रीबनि जी ख़िदमत एवज़ सरकार खेसि खान बहादुर ऐं सर जा ख़िताब ॾिना। संदसि ज़िंदगीअ जो सफ़र सन 1957 ईस्वीअ में पूरो थियो। खेसि पंहिंजे अबाणे ॻोठ ॻढ़ी ख़ुदाबख़्श में मिटीअ माउ हवाले कयो वियो।